नाज़रीन, पूरे सिंध जियां बि चुहड़ जमाली में सिंधी सकाफ़त ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई। सिंध मीडिया जे सॾ ते चुहड़ जमाली शहर बि सकाफ़ती रंग सां रंगजी वियो। हर तरफ़ टोपी अजरक सां ॿाहिरि चुहड़ जमाली प्रेस क्लब शाहबंदर प्रेस क्लब खां गॾियल सहकार जी सकाफ़त सां रैली प्रेस क्लब खां मदनी चौक ताईं कढी वई, जंहिंमें ॿारनि समेत वॾनि टोपी अजरक पाए पंहिंजी सकाफ़त जो उजागर कयो। रैली में मुख़्तलिफ़ तंज़ीमनि समेत शहरनि वापारियुनि सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त नौजवाननि सिंधी कलामनि ते जुमरूं बि हयूं।